बेटा ये सरवर महर निज़ाम जो है छोकरो मोटरसाइकिल वाला इन जो घर काटे है बाबा ये हिते न ये हिते न अस्सलामुअलैकुम ॾाढी सिक लगी हाँ बाटे पियो ईमान सां यार सिक लगी हलो इंदो करी दिल खुश थी वई यार ॾाढी दिल खुश ये अंदर वेही करे सॼा हवाल जाए हलो बस 2 मिनट मां थोड़ो ॿुधाए हाँ शुक्र बिजली असांजे बाबा बिजली कोन्हे का वरी हवाल जमो था जो तव्हां ख़ुशि आहियो यार वॾा मसइला आहिनि सॼो वरी सदाम बि अचे त वरी सॼो हवालु कयो असुल में ॻाल्हि इहा आहे हाणे तव्हां त दोस्त मुंहिंजा प्यारा तव्हां ॾे हुज करे लाड़काणे में जेको पाड़ो आहे जेको मुंहिंजो उते वियो आहे ट्रांसफार्मर सड़ी मां चवां हाणे चवनि पिया 3 ॾींहं 4 ॾींहं उहो ठहण में लॻंदो मां चयुमि संगत ॾे निज़ाम ॾे सरवर ॾे वञा सदाम ॾां चकर हणी अचां 2 रातियूं रहांसि बि सही ऐं वरी हिते वरी यकीन कयो जीअं ट्रांसफार्मर सड़ी वियो तड़बड़ न कयो ईअं ई निकिरी आयो मोहबत मां न तव्हां सां इन जे करे चयो 2 टे ॾींहं संग सां रहा सही कयो नी बस हाणे छा चऊं तव्हांखे आया हो त असां सॼो मसलो लॻो आहे बिजली हे त सोलर थो हले साईं माहौल मट लॻो पियो आहे हिते कमकार थो हले साईं पर तव्हांखे मुंहिंजो अचण न वणियो आहे ॻाल्हि न वणी अथव सौदो मोजो साईं हीअ त न करे बस यार चऊं था घुरायो भला चाहियूं कि बिस्कुट कचरियूं बचरियूं कयूं राति मां हिते त मां 3 रातियूं रहंदोमांव हुन दोस्त खे चयो आहे जीअं ट्रांसफार्मर ठही वञे मूंखे टेलीफोन कजाए वरी मां हलियो वेंदुमि सही आहे छो मुंहं छो लही विया अथव सही हाणे तव्हां आया त आयो पर तव्हां इहो न सोचो असांजे बारे में त माहौल ॿियो लॻो पियो आहे हिते मुल्क परेशान आहे तव्हां माना असांजे बारे में त सोचो साईं कुझु अरे लानती रहो ॿई लानती रहो पहिरें न पिया टाप जा अरे आयो महिमान त आयो ईंदो आहे त माण्हू ख़ुशि थींदो आहे न तव्हां बसि घबराइजी छो विया मुंहं ते 12 वॼी विया अथव हुकुम रहंदुमि मां ख़र्च मां पाजो कंदुमि ले पहिरियां 2 ॾींहं रहण चइजो अञा आयो आहे मुंहुं लही वियो अथव माण्हू थी था कयो असांजे तव्हां ईंदा मां कीअं दिलि ख़ुशीअ सां इज़त कंदुमि मोहबत कंदो आहे चाहियूं मानी टिकियूं मुंहिंजो मुंहुं ख़राबु थींदो आहे पंहिंजा लानती न मुंहं ते ॾिसो ॼणो कुतो बिलो चटियो अथव हा हिते अच नी इहो तव्हां खां सदाम भलो आहे महिमान नवाज़ीअ में बाक़ी तव्हांजा ईअं मलिया पंजनि ईमान सां मुंहुं लही वियो अथव कहिड़ो चङो आहे पुट मां जीअं आयो त तुंहिंजो मुंहुं लही वियो आहे निज़ाम जो मुंहुं लही वियो आहे मुंहुं फिरायो था इहो तरीक़ो न आहे चओ त मां हलियो वञा बाक़ी इहा बेइज़ती था कयो त कमु थो हले घर जो कमु थो हले असां त तव्हां ॾे मां 2 टे दफ़ा असांजे घर जो कमु हलियो आहे बिजलीअ जो तव्हां आया हो पोइ मां तव्हांखे इज़त ॾिनी आहे या न ॾिनी आहे इहा न कयो मां ॿिनी खे न त बेइज़तो कंदुमि तव्हां हलो मूंखे सदाम मुंहिंजे लाइ खोड़ आहे मां हुन सां कचहरी कंदुमि तव्हां ॿई बेइज़ता आहियो ॿियर पोइ माॾे बि न अचिजो हलो असां तव्हां ॾे आया आहियूं यार सिक सां मुंहुं लही वियो अथव ख़ैरु आहे थींदो रहंदो आहे हीअं पोइ तूं त चङो आहे तूं तोखे छा थियो आहे निभागा मां कहिड़ा तूं मुंहिंजे लाइ छेला कुओं ते लानती रह इहा दाल मानी जेकी घर में पचे थी त उहा खाईंदुमि न चंडो आहे कोई ईमान सां ओ त मुर्गी न खोराइजांइ मुर्गी न कराइजांइ मां को डिमांड नथो कयां जेको घर में दाल पटाटो अंडो तरे उहो खाराइजांइ
साईं मुंहिंजी त दिलि चए साईं गोश्त खाए का कढ़ाई खाए साईं गोश्त बि किलो महांगो आहे साईं वॾा पादर थो करे ईमान सां वॾा पादर थो करे बसि छॾियो चुप करे वियो एतिरी दिलि न लाहियो हलो काॾे वियो चांहि खणणु वियो आहे पचाइण वियो आहे यार हिन ॻाल्हि में सदाम ईमान दिलि जो वॾो आहे तव्हां थोरा कंजूस आहियो हे ॾिस हल सदाम न आहे त कुझु बि न आहे यार गामो हे ॾिस हिन लांती हाल आहे थो चवे छा थो तुंहिंजे पर पुटु चए साईं मुर्गी 400 रुपयो किलो आहे हाणे हे असां वटि ॿ टे ॾींहं रही वेंदो आहे पुटु निज़ाम महिमान पंहिंजो नसीबु पाण खणी ईंदो आहे ऐं तव्हांखे 5 किलो मुर्गी खणी आया 5 किलो अटो हाणे हिनखे छॾियो असांजी अशी ॾाढी ॾिसे ॿार आहिनि हिननि खे कहिड़ी ख़बर ॾिस न असांजी अशी ॾाढीअ खे ॾिस बसि हा चुप कयो हर तकलीफ़ कए न बा पंहिंजी ॻाल्हि आहे कुझु बि न आहे त यार असां मां छेले जी भाॼी थो करायां होॾे हेड़ा जवान हुजनि न बाक़ी इहो जेको चवंदा न अंबनि जी सिका अंबड़ियूं काथे लाईंदियूं हा हे अंबड़ियूं तूं अंब चवंदा आहिनि त वॾा हूंदा हा हा वॾो ख़र्चु कयो अथई बिस्कुट थो हुजे खीसे में दिमाग़ ख़राब थी छा नड़ा ॿार उहे खाईंदा अड़े त ॿाहिरां मिलंदा आहिनि महिमान जाना था तूं मुंहिंजे बेस थो ग़लति थो करे तूं कमु बिस्कुट मुंहिंजे हिसे जा खीसे में थो हुजे पंहिंजा वठी खाए ॾे हेॾे खीसे में विझंदो थो वञे हिते खाइण जा या खीसे में विझण जा बिस्कुट थो कर सुभाणे बोड़ ईंदो त बूटियूं खीसे में विझंदे हा हाणे ॻाल्हि ॿुध राति रहंदो मैं एसी बेसी अची नथो एसीअ में रहंदो मैं बाबा ओॾी मच्छर बि ॾाढा आहिनि मज़ो ई न पियो अचे मां यकीन कर मां चयुमि सुबुह थिए इन सदाम ॾे वेंदुमि मां वञी कचहरी कंदुमि मां राति बि रहंदुमि 2-3 ॾींहं रहंदुमि जेसीं ताईं होॾे ट्रांसफार्मर न ठहे वॾी ॻाल्हि आहे मंझंदि जो छा पचायो थी मंझंदि जो ऑर्डर उहो मां तुंहिंजे आसरे आहियां हा हुकुम खे त छा अचे ॾे को तूं ऑर्डर ॾे को ईमान न असां चवंदा आहियूं त महिमान ॾे माण्हू वञे न कंहिं ॾे बि मेज़बान थी करे माना उहो माना बाक़ाइदे ख़िदमत करे घटि न करे बसि मुर्गी हुजे नॉर्मल हुजे मुर्गी ऐं छेलो इहो थोरो अधु किलो गोश्त हुजे ऐं उनखां अलावा ॿियो छा हुजे भिंडियूं हुजनि पटाटा 4-5 अंडा हुजनि मां वधीक ॿियो न कजांइ ख़र्चो हा ॿियो सलाद हुजे लीमो त हूंदो ई हूंदो ऐं साईं हुनखां अलावा रायतो हुजे पोइ हिन मथां कोल्ड ड्रिंक हुजे ठीकु आहे वरी कोल्ड ड्रिंक जे मथां पोइ चांहि पींदासीं हा न दुआ खपे यार गामू असांजी बि इज़त आहे कीअं थो कमु करे ॾेखारियो तो जहिड़ो शींहुं पुटु कोई न हूंदो साईं हा हलो हा पप्पू होटल ई थो ॻाल्हाए न हा जेको टिका विका पचाईंदो आहे कढ़ाई बढ़ायूं हा मां सदा उमर थो ॻाल्हायां हा यार महिमान आयो आहे मूं वटि ॾाढो बसि ॿाहिरनि खां वधीक आहे पर मूंखे छा खपे ऑर्डर लिख पुट लिस्ट ठाहे लिख कबाब हेॾा जवान हुजनि न साईं टिका साईं छेले जा पीस साईं ब्रोस्ट हुजनि ब्रोस्ट ज़बरदस्त स्पेशल पार्सल हुजे हा ऐं चिकन बूटियूं हुजनि चिकन बूटियूं बि खणी आ हेड़ा दोस्त अल्लाह जो कसम दिलि थिए थी अहिड़ो मुंहिंजो यार हेड़ा हुजनि न खारायो हा ॿुध सलाद हुजे उन सां गॾु लीमा हुजनि हा ज़बरदस्त एॾी ॿुध मुंहिंजी ॻाल्हि जेकॾहिं सफ़ाई जो कमु न हूंदो न रायतो त मां बेस्तो अहिड़ो कंदोमांइ रायतो खयूं आहे रायतो हिकु खपे पहिरीं रायते सां एंट्री पोइ बक़ाया शयूं अचणु खपनि घणी देरि में ईंदो ऑर्डर घणी देरि में ईंदो ऑर्डर कलाक में
हाँ हाँ मसालो हलो, न जेते ठीकु आहे, बुख बि ठीकु आहे। अञा वधीक लॻंदी हा। तीअं वधीक खाईंदासीं हल पुछा कर जेको आहे मूंखे ॿुधाए जेको न आहे त उहो बि ॿुधाए त मां वरी ॿियंदो काथो इंतज़ाम हाँ कयां हाँ हाँ को मसालो ई न आहे कबाब बि कोन्हनि ब्रोस्त बि कोन्हनि हे त बेइज्जती थो करे तव्हांजी। अरे टिक्का बि कोन्हनि के हे मूंखे तूं ज़लील थो कराए यार तूं अरे तो वटि लीमो बि टके जो कोन्हे को बस ऑर्डर कैंसिल पुट ऑर्डर कैंसिल ओए रे वॾो बेइज्जतो कराए छॾियो यार हिन मूंखे यार बस निज़ाम यार वञ हिनखे छॾ लानती रहे तूं वञ हिते होटल वारे खां दाल वठी आ लीमो बि वठी अचु वञ अञा चए पियो सदाम भलो आहे ॾिठई न या कम छॾ उस्ताद। तू बि यार साहब वॾो बेइज्जतो आहे अदा त एॾा ॾेई वरितियूं अचिजांइ भला कुझु ज़रूरु वरितियूं अचिजांइ हा हाणे जे दाल ऐं ॾही ते ज़ोर ॾिजो सेल जा पीस ईअं थींदो आहे ऑर्डर त ॾिनो न पर हाणे नसीब जो ओ वाह कुछ भी कोने होटल वारा बंदे ॾही वारो बि कोने नई को दाल वारो आहे कुछ भी कोने बंदा सॼो शहर ई सही यार इहा बेइज्जती था कयो वठो बसि छॾियोसि परे थियो हे तव्हांजो नमूनो कयो आहे न दाल आहे न ॾही आहे न गोश्त आहिनि माण्हू इहे महिमान जी इज़त कबी आहे इहो तरीक़ो आहे ऐं मां छा के शहर ई बंदा नहीं बाबा शहर बता यार हे गुन आहिनि सदाम इहो ग़लति कयो थी अॼु काॾे तोसां बत बिरादरी ख़तमु आहे न तव्हां मारे अचिजो न मां यार गामू ई न न न मुंहिंजो मूड ख़राबु करे छॾियो थी इहो तरीक़ो तूं मुंहिंजी बेइज्जती कई आहे मां तोॾे आयो आहे हो चवे थो त बिजली कोन्हे हीअं घर जो कमु थो हले तूं ऑर्डर भरे हो चए थो दाल बि कोन्हे तरीक़ो आहे इहो तव्हां दोस्त आहियो ॿियो मूंखे कोई सिंध में नथो सुञाणे को माना शहर में नथो सुञाणे मां ॿिए दोस्त ॾे फ़ोन कयां थो हुन ॾे थो वञा मानी कोन्हे गोश्त कोन्हे दाल कोन्हे हलो माई थी ॻाल्हाए आपका नंबर दूसरी लाइन में हा झटि रखी पोइ फ़ोन ते विया थो चलो खिली थी वञे न मां ॿियो त कीअं थो ॻाल्हायां इहा तमीज़ हूंदी आहे इहो त असां ॾे ईंदा असां जीअं सां मोहबत न तव्हांखे रायूं कारायूं पीआयूं हे हेतिरा हो बिस्कुट तो खीसे में लिकाए रखे वरी हीअं न यार सदाम ग़लति ॻाल्हि आहे की बिस्कुट हिन में डिशन में खणी आया हे खणी आया इहा इज़त हूंदी आहे पर हलो वञो जांच अरे काॾे हो गामू काॾे कयो दाल बि फिटई वयो छोरो वॾा पैसा मां थोरो थियो आहे बिस्कुट चांहि न खाओ हे त मुंहिंजी मोबाइल विकिरी वई मां मोबाइल करायो आहे हितां जा प्रकार ॾिठा हे छा कयो अथव इन आख़िर में वेठा त महिमान बचाए उहो वञे त पोइ असां समरत ॾियूं त मौत ॾियूं वॾा पैसा तव्हांजे केरु ईंदो हे उहे शख़्स अथव हिननि जे कॾहिं भुले भुलाए न अचिजो रोटी ॾिसा इज़त कई अथव डिज़ाइन ॾिठी डीज़ल पीतो आहे बागा भले दोस्तों अगर तव्हांखे ई वीडियो असांजो पसंदि आयो आहे त असांजे चैनल सिंधी फाइन आर्ट खे सब्सक्राइब कयो ऐं हिन वीडियो खे शेयर कयो ऐं महिरबानी करे लाइक कयो वॾी महिरबानी दोस्तों।